जामशोर तालुके कोटड़ी में जिते एशिया जी सभ खां वॾी टीबी सेंटोरियम हॉस्पिटल मौजूदु आहियूं। हिते जेके सहूलियतूं ऐं अरिड़हं ऐं जेके सफ़ाई सुथरा निज़ाम ऐं मरीज़नि खे जेकी सहूलियतूं केतिरी मिलनि पियूं, उन सॼे सूरत हाल ते तव्हांजे मक़ामी STP रहनुमा मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हुनजो छा चवणु आहे। जी अदा तव्हांखे ख़बर हूंदो ही टीबी सेंटोरियम जेको आहे पूरी एशिया में जी असांजो जामशोर जेको हॉस्पिटल आहे त ही मशहूरु आहे। ऐं हींअर जो जेको हिते सूरत हाल आहे तव्हांखे ख़बर हूंदो त हिते पार्क हुया, जी हिते सफ़ाई सुथराई हुई, हिते जी जेके सीपर हूंदा हुआ। जी अॼु असां हिते विज़िट कयो आहे जी टीबी अस्पताल जो, जी ऐं असां ॾिठो आहे त हिते तमामु सूरत हाल जेको आहे बिल्कुलु जी ख़राबु आहे। जी ऐं रोड रस्ता सभु टुटी विया आहिनि। ऐं क्वार्टर जेके मरीज़नि खे रहाश लाइ ॾींदा हुआ, जेके माण्हू 3-3 महीना 6-6 महीना रहंदा हुआ, उहे क्वार्टरनि जी जेका सूरत हाल असां तव्हां मीडिया टीम सां गॾिजी जेको ॾिठो आहे, विज़िट कयो आहे, त उन जो हालात इहो आहे त छित बि न आहिनि ऐं फर्श टुटल आहिनि ऐं उन्हनि में को बेड जी सहूलियत न आहे। ऐं उन खां पोइ छित सॼा टुटी पिया आहिनि, उन में दरवाज़ा न आहिनि। ऐं जेको अंदरि असां मरीज़नि खां वञी पुछो त उते जेको आहे सो खाधे पीते जी जेके शयूं आहिनि उहे बि साफ़ सुथरा न आहिनि। ऐं पाणी जा जेके टैंक ठाहियऊं उहे टैंक जेके आहिनि उहे ख़ाली लॻा पिया आहिनि। को बि मतिलबु फसलेट चीज़ हिते का बि शइ न आहे। ऐं हितां जो जेको MS आहे, डॉक्टर साहिबु आहे, जेको किरोड़नि जो बजट आहे, जेको वफ़ाक़ी इदारो उन्हनि खे किरोड़े अरबे रुपए बजट ॾींदो आहे टीबी सेंटोरियम खे, त उहो बि मुंहिंजे ख़्याल में त इहे पाण जेके वफ़ाक़ी इदारा या हितां जा डॉक्टर पाण में विरहाए खाइनि था। इन्हनि जो में को बि शक न आहे, कमु न आहे त उहे सभु खाई था वञनि न। त असां सम्झूं था त हीअ डॉक्टर साहिब जी नाअहली आहे। ऐं आउं वफ़ाक़ी इदारे खे, मां वज़ीर आज़म पाकिस्तान खे बि रिक्वेस्ट कयां थो, ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान खे बि उन सां बि मुखातिबु आहियां त हीअ टीबी हॉस्पिटल जेको आहे इन ते तव्हां गौर वीचार कयो, हिन जो नोटिस वठो। ऐं चीफ आर्मी स्टाफ खे बि चवां थो, सदर पाकिस्तान खे चवां थो, आला अख़्तियारनि खे ऐं सिंध जे गवर्नमेंट खे बि मां मुतालबो कयां थो त हिन टीबी अस्पताल जो जेको आहे सो जाइज़ो वठियो वञे। ऐं हितां जी जेको इंतिज़ामिया आहे, हितां जा जेके डॉक्टर MS आहिनि, जिन्हनि खे किरोड़नि रुपयनि जो जेको बजट हिते मिले थो, हुन खां को पुछाणो ई न आहे, हुन खां केरु पुछे ई नथो। हुननि जेको आहे सो हिते न रोड आहे न रस्तो आहे, अरबे खरबे रुपयनि जो बजट सभु खाई हड़प करे था वञनि। असां पंहिंजी जेका पार्टी जे प्लेटफॉर्म तां असां हिन जो विज़िट कयो आहे। अगरि ही आला अख़्तियारनि खां मुतालबो आहे, अगरि हिन ते गवर्नमेंट एक्शन नथो खणे त इंशाअल्लाह ताला सिंध तरक़ी पसंद पार्टी तालका कोटड़ी ज़िलो जामशोरो गॾिजी मीटिंग कंदासीं। असां मीटिंग करण खां पोइ इंशाअल्लाह ताला त असां टीबी अस्पताल जे MS जे ख़िलाफ़ भरपूर हिकिड़ी तहरीक हलाईंदासीं।